सलाम पेश कया थो इन भेनरुन के सलाम पेश कया थो जेकी ही असांजू भेनरियूं असांजा दोस्त असांजा भाइर पंहिंजे हक़ ख़ातिर हिन निट उस में जो कासो निकिरी आहिनि ऐं सिंध सरकार खे इहो ॿुधाइणु घुरनि था त तव्हां केतिरा बि कारा कानून लॻायो पर असीं तव्हांजे कारे कानूननि खे मंज़ूर करण वारा न आहियूं। ही सिंध जा तमाम मुलाजिम जंहिंजो ही इत्ताद आहे सी जंहिंजो ही इत्ताद समुंड वांगुरु आहे ऐं इहो वचन करे निकिता हुआ त असां सरकार खां ॿिनि सूबनि वांगुरु DRA ग्रुप इंश्योरेंस बेन्युअल फंड ऐं पघारूं में जो कासो 70% इज़ाफ़ो असां वठी करे पिणु मोड़ंदासीं पर ही सरकार हमेशा पंहिंजे उन करतूतनि खे ज़ाहिर कंदे सिंध सरकार सिंध जे मुलाज़िमनि मथां हिकिड़ो ॿियो वार कयो जेको पेंशन रिफॉर्म जे बारे में नोटिफिकेशन कढी ऐं सिंध जे मुलाज़िमनि जूं मुआशी क़त्लेआम कयो वियो आहे। जेकॾहिं सरकार इहा शइ चाहे थी त असां मुलाज़िमनि खे फ्रेम ॾेई करे जेको आहे ख़ामोश करे पंहिंजे पॉलिसियुनि ते हलाईंदासीं त असीं ॿुधाइणु घुरूं था ही सिर्फ़ु कढाए सघूं था पर तव्हांजे पॉलिसियुनि ग़लतियुनि खे क़बूल नथा करे सघूं था। ही गूंगी ही ॿोड़ी सरकार जेका न ॾिसी रही हुई जेका न ॿुधी रही हुई पर तव्हांजे हिन समुंड तव्हां मुलाज़िम जे इतिहाद तव्हां मुलाज़िम जे जिदोजहद तव्हां मुलाज़िम जे एके ॿधी हुन जूं अखियूं बि खोलियूं आहिनि कन बि खोलिया आहिनि जंहिंजो चिटो सबूत आहे त पीपल्स पार्टी जो चेयरमैन मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी साहब पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में चई रहियो आहे त असां कतन बि जेको आहे मुलाज़िमनि खे अहिड़ो असां नुक़सान नथा ॾियणु घुरूं। असां हितां ॿुधाइणु घुरूं था त बिलावल साहब मुराद शाह सैयद शाह असांजे लाइ सैयद सभु क़ाबिल एतिराम पर सिंध में दुनिया जो वॾे में वॾो कूड़ जेको आहे मुराद शाह साहब तव्हां सां ॻाल्हाए रहियो आहे त असीं पेंशन में कट न लॻायो आहे सरासर हू जेको आहे कूड़ पियो ॻाल्हाए पर इहो काफ़ी न आहे। चेयरमैन साहब स्टेटमेंट ॾिनी आहे त इहो काफ़ी न आहे ईअं न हुजो ईअं न सम्झो त असांजो मसइलो हल थी वियो ऐं हाणे असां पंहिंजी नरमी पैदा कयूं कतन बि न जेसीं ताईं के असांखे नोटिफिकेशन कैंसिलेशन जा DRA जा नोटिफिकेशन ग्रुप इंश्योरेंस जा नोटिफिकेशन बेन्युअल फंड जा नोटिफिकेशन न मिलंदा तेसीं ताईं असांजी जंग जारी रहंदी। ही तव्हांखे असांजो वचन आहे हिन सी क़यादत जो तव्हां सां वचन आहे ही मां पंहिंजे भेनरुनि जे न हिकिड़ो शेयर कयां थो त भॻो आओ मन चम हे भेण भाउ खे तयारु करे जंग जे मैदान ते मोकिले पई ऐं भेण चवे पई त अदा किथे मूंखे मयार नज़ाराइजे त पोइ उन ते भाउ भेण खे चयो त भॻो आओ मचवा मारियो तो वसां कांध मुंह में धकड़ा और सकी दे सोहा ता पिण लज बराज होवन से पुठ में जे असा के पुठ में तवा दिसो त असा जो तारीख दी कारी समझो पर तवा सा वचन है ई क़यादत पान ते वार बर्दाश्त कंदी सीने में वार बर्दाश्त कंदी पर तवा जे हक ते करे भी दस्तबरदार न थी। अज हितने अचण जो मकसद इहो आहे त 7 तारीख़ जे लाइ तव्हांखे तयारी करणी आहे 7 तारीख़ जे लाइ तयारी करणी आहे ऐं बिलावल हाउस जे साम्हूं धरणो लॻाइणो आहे पर ईअं न आहे हितां पंहिंजो सामान ॿधी खणी अचो 5 ॾींहं लॻनि 10 ॾींहं लॻनि महीनो लॻे पर उन रोडनि ते ईअं ई वेहणो आहे हक़ वठी पोइ वापसि वठिणो आहे हथ मथे करे इक़रार कयो त सभु तयारु आहियो ऐं रहण लाइ तयारु आहियो विहण लाइ तयारु आहियो बदिजण लाइ तयारु आहियो पर हक़ वठी करे वापसि पहुंदासीं। आख़िर में गर्मी भी है असाजे मन में असाजे रूह में
तव्हां इएं संभाल आहियो जीअं थर में हिकिड़ो बाबियो पखी हूंदो आहे पोइ त मां चवां थो त मझा मुंहिंजे रूह जे साजन वञे विसरी त पोइ मर लॻे लूह त थर बाबियो थी मरां इन बाबियो पखी तड़पी मरूं जे तव्हांजे हक़ जो असां दस्तबरदार थियूं तव्हांजे पंहिंजे नोटिफिकेशन ते दस्तबरदार थियूं सो इन करे तव्हां सभिनि दोस्तनि जी महिरबानी ही सिंध एम्प्लॉइज अलायंस जो चेयरमैन उन जी सॼी टीम उस्ताद इत्तेहाद मुलाज़िम इत्तेहाद सिंध इत्तेहाद